गया ईमान इसके द्यूं पारूं हू कर काफर रहीए हू घत जुनार कुफर दा गल विच बुत खाने विच बहीए हू जिस खाने विच जानी नज़र न आवे उथे सजदा मूल न ॾिही हू जां जां जानी नज़र न आवे बाहू तोड़े कलमा मूल न कही हू। तर्जुमो ऐं दरवेश ज़ाती इश्क जे करे ईमान बि हलियो वियो, हाणे कुफर वारे हाल में ई रहणु घुरिजे। कुफर जो जणियो ॻिचीअ में पाए बुतखाने में वेहणु घुरिजे। जंहिं घर में महबूब हक़ीक़ी नज़र न अचे उते सजदो हरगिज़ न कजे। ऐं बाहू जेसि ताईं महबूब हक़ीक़ी नज़र न अचे ऐं उन जो मुशाहिदो न थिए तेसि ताईं कलमो बि न पढ़िजे। मतिलब त ईमान जो बुनियाद ऐं असुल इश्क आहे। हज़रत बाहू फरमाए थो त जॾहिं इश्क वारिद थिए थो त ईमान जो दर्जो परे रहिजो वञे ऐं ख़ुदि इश्क असुल ईमान बणिजो वञे। महबूब हक़ीक़ी जे मुशाहिदे में मुस्तग़रक़ कंदड़ इश्क आहे ऐं उहो मज़हब जे समूरनि रस्मनि खे तर्क करायो छॾे। उन करे इश्क हक़ीक़ी में मह आरिफ़नि ते अक्सर कुफर जूं फ़तवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। हज़रत अमीर ख़ुसरो रहमतुल्लाह अलैह इश्क जी अहिड़ी कैफ़ियत ते फ़रमाए थो, काफ़िरे इश्कम मुसलमानी मुरा दरकार नेस्त। काफ़र इश्कम मुसलमानी मरा दरकार नेस्त हर रगे मातार गुश्ता हाजत ज़िनार नेस्त। याने इश्क जे करे काफ़र आहियां ऐं इश्क हक़ीक़ी जी इन ई मुशाहिदे ऐं मक़ाम जे करे हाणे मूंखे मुसलमानी जी ज़रूरत न आहे। असांजे हर रग महबूब हक़ीक़ी जे ज़िक्र में तार जे मिसल वॼी रही आहे। हाणे असांखे जणिए पाइण जी का बि घुर्ज न आहे। हाफ़िज़ शिराज़ी फ़रमाए थो, गर मुरीद राह इश्क़े फ़िक्र बदनामी मकन शेख सुनान ख़रका रहन खाना खुमार दाश्त। याने जेकॾहिं तूं इश्क जी राह जो मुरीद आहीं त बदनामी जो को बि फ़िक्र न कर, छो त शेख सिनान जहिड़े बुज़ुर्ग बि पंहिंजो चोगो इश्क जे मस्तीअ में गिरवी रखियो।